सभई जो झूलेलाल। भाई दीपक भाई हाजिर हो जाओ। भाई अने को फलो पाई नंढो पुत्र नोते आयो मुझे सूझो सावर शा वट सब सावा क्या जिसाओ कयूंगा बाचवे की मुंडके मखण वठी खा रुदन तारा जिले अज पैसे लगदो पा ओ जोड़ो सावर शा ओ जेको दीदो दान संगत के संगत सब साई थी जेमे जोड़ जुड़िया वयान लावा दे हमो हाले पची के टपया नाले गिजे अमर लाल जोड़ा मेरा सर्वजी देव जी वीर मुकमो गए अन्न कालिया भंडारा भरे जन चढ़ी दी राज गौ ब्रह्म जी रंगा देख जी रीत तेरे लाल साईं है ज्योति स्वरूप तेरे महादेव असा दादा लिंगराज उनजा सुपुत्र दीपक बा उनजो भाव उनजो नरेश लाल उनजो कुटुंब परिवार जेके भी खड़ी आहिनि सॼी संगत लाल सभी अपनावंदो आहे ये सभी तव्हांजा सेवादारी लाल हमेशा का सेवा कयूं असांजी माता रुक्मणी देवी सामाजिक संस्था जी हालत हलाए रहिया आहिनि हुन में जाम सुठा सुठा कार्य करे रहिया आहिनि सत्संग भंडारा भजन पिया करे लाल साईं इन्हनि सभिनी जे मथां महिर कजोनि आशीष कजोनि ये अॻे खां बि अॻिरां कम कंदा अचनि हे लाल साईं आशीष आयो लाल साईं झूलेलाल बोल कपड़ेश्वर महादेव की जय साधु बोलो शिवा बोलो भाऊ परतराम साहेबन की जय। आयो लाल कयो भाई हमने न हंसकर सीखा है न रोकर सीखा है, जो भी कुछ सीखा है इस भाऊ परतराम मंदिर से होकर सीखा है। बचपन से लेके सेवा के कार्य चाहे मोदी हो चाहे एक से एक संत महात्मा आते हो हमने कोई देखा ही नहीं। 50 साल की उम्र में आज भी पहचान है बेआईन झूलेलाल मंदिर। अरे यही था सारी सुञाणपा इहो था सारो छत्र जेको असांखे रखी वेठो आहे जेके माता देवनि जा कार्य चवंदी ॾिसो भाऊजन खे छा थी करे बीहे थी जीअं भाऊजन जो हथ द्वार करे पंहिंजी नुंहं करे लिखींदा तीअं असांखे बि पुतलो करे भाऊजन हमेशह हथ रखंदा आया आहिनि। लख धन्यवाद। महाराज साहिब जन जी बि टी पीढ़ी बाबा साईं साईं हरेश लाल असांजो धीरज भाऊ जय कुमार दादा असांजा नारायणदास साहिब शांति दरबार साहिब उन्हनि जा बि लख शुक्राना पूरो पूरो टाइम ॾियनि था गॾो गॾु हलनि था। बोलो भाई शांति दरबार की आयो लाल कयो झूलेलाल बोलो माता रुक्मणी देवी की जय। भाई पालकी यात्रा कढंदा आहियूं हुतां पूरण कंदा आहियूं असां हिन बाबे वॾे जी दर ते जितां सभु कुझु सिखियो अथई पातो अथई साईं। भाई धन्यवाद दीपक रोहरा उनके पिता साहब उनके बाद नरेश लाल ये जगह सारी संगत आहे असांजी भेनर धीअर भाउ सभी के धन्यवाद। दादा होलारा ऐं जेके भी प्रेमी आहिनि असांजे मधुसूदन बाबू जे आश्रम आहिनि उन्हनि खे बि वारो वार नमस्कार आहे। हे असांजे साईं स्वामी शांति प्रकाश महाराज जो वासुदेव भगवान जे आयो आहे हुनजो बि हार्दिक स्वागत आहे। हे आयो लाल सभई जो झूले भाई हिकिड़ी जोरदार ताली हो जाओ भाऊ जे लाइ। छेड़ो झूलणो ठाको वाह वाह वाह। अरे भाई सभिनी माताउनि भेनरुनि खे आयो लाल सभई जो झूलेलाल। सभई भाऊ अर्ध शाम जो दर्शन ॾिजो सभई ॼणा दर्शन जी जी।